सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध हिन जगमशहूर प्रोग्राम डाप जी दस तव्हां सभिनी खे भलीकार वेलकम। जीअं त रेडियो वॉइस ऑफ सिंध तां काफ़ी अरसे खां असां सिलसिलो सिंधी अदब में औरतुनि जो हिसो हलाए रहिया आहियूं, जंहिं मुंहिंजे हर हफ़्ते किन बि ॿिनि या टिनि लेखकाउनि जो तारीफ़ी ख़ाको जे साम्हूं पेश कयो वेंदो आहे ऐं उन्हनि जे इल्मी अदबी जेका जागरता आहे, जेका समाजी जाखोड़ आहे, उन बाबति अव्हांखे आगाह कयो वेंदो आहे। जीअं त अॼु जे हिन प्रोग्राम में जिन ॿिनि लेखकाउनि जो तारीफ़ पेश करे रहियो आहियां, उहे ॿ लेखकाऊं आहिनि डॉक्टर तमीना मुफ्ती ऐं नामवरी शाइरा सुरैया सिंधी। ऐं आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मौजूद सामीन, सभ खां पहिरीं आऊं तव्हांखे डॉक्टर तमीना मुफ्ती जे तहक़ीक़ी, तनक़ीदी, थोरे तख़लीक़ी इल्वनि ते ऐं संदसि शख़्सी ज़िंदगी ते रोशनी विझंदसि। सिंधी अदब में केतिरो ई लेखकाऊं असांजे साम्हूं आयूं आहिनि, जिन पंहिंजे वक़्त ऐं वसाए पंहिंजे हिसे जो ऐं पंहिंजे हिसे खां बि वधीक कमु करे ॾेखारियो आहे। ऐं हूअं बि हिकिड़े ऐं तहक़ीक़, तनक़ीद ऐं तख़लीक़ ॿई अदब जे लिहाज़ खां हिक ॿिए सां सलाड़ियल आहिनि, छाकाणि जो तख़लीक़ खे जेसि ताईं बहितरीनु नक़ाद नथो मिले तेसि ताईं उन में पुख़्तगी नथी अची सघे ऐं कंहिं बि अदब जे पोइ उहो नसर में हुजे या नज़म में चङे नमूने छंड छाण नथी थिए तेसि ताईं उन अदब बाबति का बि मुस्तनद राय जोड़े नथी सघिजे। तंहिं करे ईअं थी सघिजे थो त अदब में मथियनि टिनी शयुनि जो रिश्तो रूह ऐं जिस्म वारो आहे ऐं जेकॾहिं उहे टेई शयूं कंहिं हिकु कलमकार में हिकु ई वक़्तु मौजूदु हुजनि त उहो कलमकार अदब जी सही रुख में रखवाली बि करे सघे थो त अदीब हुअण जी हाम बणे सघे थो। ऐं असांजी इहा ख़ुशनसीबी आहे जो असांजे सिंधी अदब में अहिड़ा खोड़ सारा नाला मौजूदु आहिनि जिन में मथियूं टेई ख़ुशूसियतूं पाण मुरादो मौजूदु आहिनि, जिन में डॉक्टर तमीना मुफ्ती बि हिकु आहे। सिंधी ॿोलीअ जी नामवर शाइरा, कहाणीकारा ऐं मुहक़िक़ डॉक्टर तमीना मुफ्ती 7 जनवरी 1953 ईस्वी ते नवाबशाह में ॼाई। संदसि तालुक़ु शिकारपुर जे मशहूरु मुफ्ती ख़ानदान सां आहे। मुख़्तलिफ़ स्कूलनि, कॉलेजनि मां तालीम हासिलु कंदे सिंध यूनिवर्सिटीअ मां सिंधी अदब में MA कयाई। बाद में साॻी यूनिवर्सिटीअ मां सिंधी कहाणीअ जो समाजी कार्ज
जे उनवान ते तफ़सीली मक़ालो लिखी 1995 ईस्वी में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कया आहिनि। डॉक्टर कामिना मुफ्ती पंहिंजी अमली ज़िंदगी सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़ाईंदे गुज़ारी ऐं सिंधी शोबे मां प्रोफेसर जे उहिदे तां रिटायरमेंट वरितनि। खेसि नंढपण खां लिखण जो शौक़ु जाॻियो ऐं शुरूआती दौर में मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं रिसालनि में संदसि शाइरी ऐं कहाणियूं छपजण लॻियूं। खेसि कहाणीअ जे फ़न ते सुठी दस्तरस आहे, जेतोणीकि इन शाइरीअ सां पाबंद रिश्तो न जोड़ियो, उनजे बावजूदि संदसि शाइरीअ में बि रोशन ख़्याली ऐं समाजी उणारियुनि जी भरपूर असासी नज़र अचे थी। संदसि शाइरी 1978-79 जे नई ज़िंदगी मेरान ऐं ॿिनि रिसालनि में छपियल आहे ऐं अञा ताईं बि हू कॾहिं कॾहिं शाइरी कंदी रहे थी। संदसि नज़म पुतली घर मशहूरु थियो। हिन नज़म जो उर्दू ज़बान में नाले वारे शाइर नियाज़ हुमायूनी तर्जुमो कयो, जेको अकेडमी अदबियात पारां छपियल किताब सिंधी शाइरी 1987 ईस्वी में शामिल कयो वियो ऐं टिमाही मेरान में विछायो थियो। मुंहिंजो सामीन आउं चाहियां थो त संदसि इहो नज़म ऐं तव्हांजे समातनि ताईं पहुचायां। पुतली घर में तूं ऐं मां पुतलियूं ॿ पंहिंजी डोर पूंजनि कारियुनि आङिरियुनि में हूअं त आयूं लाशो आङिरियुनि जी चुरपुर ते कयूं तमाशो। हीअं त संदसि मुख़्तसर नंढिड़ो नज़म हुयो ऐं संदसि ॿी बि काफ़ी शाइरी आहे, जंहिंमहिल हिकु ॿियो नज़म बि आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेको थर में पवंदड़ ॾुकार ऐं मासूम ॿारड़नि जी मौत जहिड़ी रीति हर एहसास माण्हुनि जे दिलि में वढ विझी छॾिया हुआ, उन दर्दिली कैफ़ियत ते डॉक्टर साहिबा पिणु नेण बरिया जे उनवान सां नज़म लिखियो, जेको सच त अखियूं भिॼायो छॾे थो। ऐं आउं चाहियां थो त इहो नज़म ऐं तव्हांखे ॿुधायां त सियारो चुल्ह थधी उॾारी या फुलार हेल बि वलड़ियूं कीअं ककोरियूं, हेल बि वलड़ियूं कीअं ककोरियूं, वलड़ियूं वात बिना ऐं कारा बादल बेचया, मोर टौका कीअं बुरिया, छाई दर्द जी छाया, सुकल ॿाहूं मुख फिको ऐं बंद अखियूं बालक जूं, सा पसा थकल थकल सां गॾु बाट लथी विया, रेन अंधेरीअ जा वार छुड़िया, लुड़क लड़िया ऐं नेण टिमिया। मुंहिंजो सामीन ही नज़म संदसि लिखियल आहे, जेको थर जे पसमंज़र में आहे ऐं थर में जेका ॾुकार जो हिकु त ॾुकार जेको अची पियो ऐं थर में जेको आहे सो न सिर्फ़ु जानवर पखी पखण उन्हनि जो मौत एतिरी तौर ते थियणु लॻो, उते केतिरनि ई बालकनि जी ज़िंदगी बि ॾाढी लॻी ऐं केतिरनि इहे माउरनि जे हीअं जो थार उन्हनि खां छिनिया विया ऐं उन पस मंज़र में ई नज़म हुयो। उनखां सवाइ संदसि कहाणियुनि जो हिकु मजमूओ कथा आप कथा जे नाले सां सेंटर फॉर पीस एंड सिविल सोसाइटी हैदराबाद पारां 2088 में छपजी पधिरो थियो, जंहिंमें संदसि टे शुरूआती कहाणियूं ऐं बाक़ी नयूं कहाणियूं ॾिनियूं वयूं आहिनि। संदसि पुराणियूं कहाणियूं बि जदीद सोच ते मबनी आहिनि ऐं बि निकोर ख़्यालनि ते पूरो लहनि थियूं। सिंध जो समाजी पसंदि ॾिनल आहे, इन करे ही कहाणियूं अञा वधीक गहराईअ जी हा मञनि थियूं। किताब में शामिल कुल 7 कहाणियुनि मां हिकिड़ी कहाणी तर्जुमो थियल आहे, जेका बि तर्जुमे थोरे ॿोलीअ जे असलूब सां निराली कहाणी आहे। तरतीबवार कहाणियुनि में कथा आप कथा, दरला ॾियो ॿार, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, आख़िरी सफ़र, इस्पर जी कहाणी, नेण ऐं निज़ारा, दवाल जी कहाणी तर्जुमो शामिल आहिनि, जिन में संदसि कहाणी कथा आप कथा क़ौमी पसमंज़र में मिसिंग पर्सन जे हवाले सां लिखियल आहे, जेको सिलसिलो अञा ताईं हलंदड़ आहे। अॼु बि साॻियनि इदारनि सां नौजवाननि जे खंभजण वारो सिलसिलो जारी आहे। केतिरनि ई गभरूअनि जे माउरनि जी गोद में लाश विधा पिया वञनि, केतिरनि ई प्रेमिकाउनि जे अखियुनि में ओसीअड़े जा उदका अटकियल आहिनि।
हिन कहाणीअ जो मुख्य किरदारु हिकु उस्तादु आहे जेको क़ौम परस्त ख़्यालनि जो हुअण करे ॻुझनि इदारनि सां कमजी थो वञे ऐं हुनजी महबूबा वातां ही कहाणी बयानु कराई वई आहे। हिन कहाणीअ में भरपूर अहसास उमंग जज़्बात ऐं आदर्श समायल आहिनि, जंहिंजो हिकु पैराग्राफ हिते लिखणु ज़रूरी थो सम्झां, जंहिंमां लेखका जी वसी सोच ऐं ख़्यालनि जी उकतार खे बहितर नमूने पसी सघिजे थो। लिखे थी, पतण जी ख़ाली ॿेड़ी ॾिसंदे हुन वणजारीअ जे ओछियड़े किरब ऐं अग्नीअ जो अहसासु विकोड़े ॾींदो अथमि, जेका गिरियो झलियो रोए उन सौदे जे विसरी वञण जी तमना कंदी हुई, जेको सौदो वणजारो पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾोराणी मागनि ऐं देसां देस बंधनि ते करणु बीठो, पर तोखे त ज़ोरीअ खंभे खणी आहे जो तुंहिंजे हथनि जो आसरो ई न रहियो। हिन पैराग्राफ जे आख़िरी सिट में केतिरी मानाऊं आहिनि जंहिंखे सम्झणु अॼु जी शौरी सिंध खे ज़रूरत आहे। डॉक्टर साहिबा जी हीअ जेका कहाणी आहे, कथा उपकथा मिसिंग पर्सन जे हवाले सां हिन पस मंज़र में सिंधी अदब में तमामु घणो लिखियो वियो आहे ऐं आउं सम्झो त जदीद सिंधी कहाणी जी जीअं शुरूआति हुरमुखी कहाणीअ खां थी आहे 1984 खां। हुन खां पोइ इहो सिलसिलो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरी हुन के दौर में मुख़्तलिफ़ कहाणियूं लिखियूं वयूं ऐं सिंधी ॿोली जे फसादनि वारे वक़्त ते बि लिखियूं वयूं। उन खां पोइ थोरी वारे वाक़े ते हिकिड़ी कहाणी असांजे साम्हूं आई जेका हफ़ीज़ कुरैशी लिखी, पर हुनजो जेको आहे सो बुनियादी पस मंज़र जेको ॼाणायो हो सो बांग्लादेश जो, छाकाणि जो उहो दौर सिंध जे अदीबनि ऐं अदब मथां कहिड़ी दौर हो ऐं वॾियूं पाबंदियूं हुयूं। कहिड़े दौर में सिद्धो सऊं टोड़ी वारे वाक़े ते लिखणु ॾाढो ॾुखियो हो। डॉक्टर तमीना जी हूअं त सुञाणप हिकु मञियल उस्ताद वारी आहे, पर संदसि तहक़ीक़ी कम बि मञता माणे चुको आहे। संदसि ॿियो तहक़ीक़ी किताब शाह जे कलाम जो फ़लसफ़ो दानिश पब्लिकेशन लाड़काणे पारां छपजी पधिरो थियो आहे, जंहिंखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां 2011 ईस्वी जे बहितरीन तहक़ीक़ी किताब तौरु अवार्ड गुण ॾिनो वियो आहे। हिन किताब में शाह लतीफ़ जी शाइरीअ जे फ़िलसफ़े फिक्री पस मंज़र हुस्न ऐं जमालियात ऐं समाजी पस मंज़र खे निर्वार कयो वियो आहे। किताब में कुल 11 मक़ाला तहसीलवाद शाह इस्लाम जो फ़लसफ़ो, शाह जे कलाम में जमालियात जो फ़लसफ़ो, शाह जी शाइरीअ में हुस्न ऐं जमाल जो तसव्वुर, शाह जे रिसाले में मंज़र ऐं एहसास में आला फ़हम जिद्दत ऐं जागरता वारो ख़्याल, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे कलाम में मारवी हिकु गैर मामूली औरत जो किरदारु, सोरठ सिंध जी औरत जो अंदती किरदारु, दौर सिंधी समाज, शाह लतीफ़ ऐं सिंध जो सूरमियूं, सुरप्रभाती जो फिक्री ऐं समाजी अभ्यास, हूजे जरकिया जर ते सेता सभु हवा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फ़लसफ़ो ऐं समाजी कार्य शामिल कया विया आहिनि। हिन किताब जो मुख़्तसर पर जाम मुहाग सिंध जे नामों डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच लिखियो आहे, जंहिंमें पाण लिखनि था त शाह अब्दुल लतीफ़ जे फ़हम ऐं फ़िक्र जे तजज़िये लाइ मोहतरमा मुफ़्ती सही नतीजो कढियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ हुस्न ऐं जमाल जो वॾो शाइर आहे। उन दौर में वाक़ियात जा हवाला ॾींदे मुसनफ़ा ॼाणायो आहे त शाह साहिब मिजाज़ी कैफ़ियतनि जे ज़रिए सूंहं जे मयार खे बुलंद कयो आहे ऐं मोमल जे अखियुनि में अलमास झरकंदो ॾिठाई। डॉक्टर साहब जी हीअ रिआयती वज़नदार आहिनि, छाकाणि जो डॉक्टर साहब पाण लतीफ़ जो नरगो पास थी रहियो आहे, बल्कि लतीफ़ जो कुकब आहे। हिन लतीफ़ ते तमामु वॾो कमु कयो ऐं शाह साईं जे कलाम जा जेके 10 अलॻि सां जुल्द हुन छपराया ऐं शाह जो रिसाले जा बैत जे नाले सां हुन अलॻि सां तरतीब ॾेई मंज़र ते आंदो। अहिड़ीअ तरह संदसि हिकु ॿियो किताब सचल ऐं सामीअ जो फ़िलसफ़ो ताज़ो 2016 ईस्वी में छपिजी चुको आहे, जंहिंमें सचल ऐं सामीअ जी शाइरीअ जे पस मंज़र जो बारीक बीनीअ सां जाइज़ो वरितो वियो आहे। डॉक्टर साहिबा जो हीअ किताब निहायत ई कराइतो किताब आहे
हिन किताब में सचल सामी जे मुख़्तलिफ़ फिक्री पहलुअनि ते रोशनी विधी वई आहे, उन्हनि ते जो तहक़ीक़ी जाइज़ो पेश कयो वियो आहे। उनखां अलावा मौलवी हाजी अहमद मल्लाह ते लिखियलु संदसि मक़ालो जदीद पस मंज़र में हाजी अहमद मल्लाह जे कम खे रोशनास कराए थो, जेको सिंध यूनिवर्सिटीअ पारां निकिरंदड़ रिसाले टिंजर में छपियो। संदसि हिकु ॿियो मक़ालो 20वीं सदीअ में सिंधी कहाणी ऐं अफ़साने जो समाजी कार्ज निहायत ई शाकार मक़ालो आहे, जेको पिणु अफ़साने कहाणीअ जे समाजी पस मंज़र खे वाउखो करे थो। हीउ मक़ालो तिमाही फ्रीडम फरवरी जुलाई 2008 ईस्वी में छपियो। अहिड़ो ई हिकु बहितरीनु मक़ालो सुमेरा ज़रीन जे कहाणियुनि में ख़ुदि मुख़्तियारीअ जो तसवुरु अमर सिंधू पारां तरतीब ॾिनल किताबड़े में छपियो। सुमेरा ज़रीन जी शख़्सियत ऐं संदसि रचनाउनि जो इतिहास मक़ालो शिकारपुर तारीख़ ऐं तरक़ी जे उनवान सां छपियल किताब में आयल आहे। उनखां अलावा संदसि ॿिया बि केतिरा ई मक़ाला तिमाही मेरान, नई ज़िंदगी, टिंजर ऐं कलाचीअ में छपिजी चुका आहिनि। डॉक्टर साहिबा डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे ते बि तमामु घणो कमु कयो आहे। हिन केतिरा ई जब्बार जुणेजे बाबति बि तहक़ीक़ी मक़ाला लिखिया आहिनि ऐं ताज़ो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां मदीन में लाह जी ॿोली ऐं लहजा थियल सेमिनार में डॉक्टर साहिबा डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजे जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं जे उनवान ते हिकु बहितरीनु मक़ालो पेश कयो, जेको पिणु सिंधी अदब में ॼाणाए सघिजे थो। हिन शाह लतीफ़ सचल ऐं ॿियनि क्लासिकल शाइरनि अदब जे किन आम सिन्फ़नि ते मबनी केतिरा ई मक़ाला छपिजी मन सां माणे चुका आहिनि। डॉक्टर साहिबा सिंधी यूनिवर्सिटीअ में उस्तादी जी हैसियत सां केतिरनि ई शागिर्दनि खे MA, MPhil ऐं PhD जा मक़ाला लिखाए चुकी आहे। उस्ताद जी हैसियत सां बि संदसि किरदारु सारा जोॻो आहे। हिन पंहिंजे वणंदड़ स्वभाउ सबबु पंहिंजे शागिर्दनि खां बि तारीख़ सां कमु वरितो आहे, जेको पिणु सिंधी अदब जे झोल में बेबा इज़ाफ़ो आहे। खेसि इल्मी अदबी ख़िदमतनि जे एतिराफ़ तौरु केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि, जिन में खैर निसार जाफ़री अवार्ड, द वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट वाशिंगटन DC पारां 14 मार्च 2021 ईस्वी में मिलियो। आमी अवार्ड इस्लामी कॉन्फ्रेंस कराची में 2021 में मिलियो। सदरा अवार्ड 12 नवंबर 2009 ईस्वी में मिलियो। सर्टिफिकेट मिर्ज़ा करीम शेख 2010 ईस्वी में, सर्टिफिकेट शेख हयात कॉन्फ्रेंस अदबी अवार्ड अदबी तहक़ीक़ 2011 ईस्वी शामिल आहिनि। डॉक्टर तमीना मुफ्ती सिंधी यूनिवर्सिटीअ जे केमिस्ट्री डिपार्टमेंट जे प्रोफेसर डॉक्टर सिकंदर अली मेमून सां शादी कई, जंहिं मां खेसि 2 पुटनि ऐं 2 नियाणियुनि जी औलाद आहे। पाण हिन वक़्तु सिंधी यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटीअ में रिहाइश पज़ीर आहे। मुज़र सामीन ही अव्हांजे अॻियां डॉक्टर तमीना मुफ्ती जे इल्मी अदबी ऐं तख़लीक़ी संदसि ज़ाती ज़िंदगीअ जो मुकमल ख़ाको पेश कयो। हिन खां पोइ आऊं तव्हांजे साम्हूं सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा, कहाणीकारा ऐं माज़ीअ में सियासी तंज़ीमनि सां बि सलाहियल रही आहे, जंहिंजो नालो आहे सुरैया सिंधी। नामवर मुज़ाहिमती शाइरा सुरैया सिंधी 1952 ईस्वी दारे लाड़काने में काज़ी अब्दुल मनान जे घर में जनम वरितो। संदसि ख़ानदान लाड़काने जी सियासत में आम हैसियत रखे थो। संदसि वालिद काज़ी अब्दुल मनान 1953 ईस्वी खां 1955 ईस्वी ताईं सिंध हुकूमत जे पब्लिक वर्क खाते जो वज़ीर रहियो। सुरैया सिंधी चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने मां MBBS करण बैदि मुख़्तलिफ़ हंधनि ते मसियाईअ जा फ़र्ज़ अदा कंदी रही। पाण हिन वक़्तु कराची जे ॾियारी जनरल अस्पताल में RMO आहे। उहा शुरू में उर्दूअ में शाइरी कंदी हुई, पर उहा छपाईंदी न हुई। बाद में जॾहिं संदसि नंढी भेण शबनम मोती खे ख़बर पई त हुन संदसि डायरीअ में उहा शाइरी पढ़ी जेका सुठे मयार जी हुई, उन शाइरीअ खे ॾिसंदे शबनम खे सिंधीअ में लिखण ते हिमथायो।
अहिड़ीअ तरह हिन सिंधीअ में लिखणु शुरू कयो। हिन बाख जे लिखण जी शुरूआति औरतुनि जे मशहूरु रिसाले अदियूं खां कई। उन खां पोइ अॻिते कदम सोजरो ऐं हिलाल पाकिस्तान जे सुगड़ियनि सथ सुफ़े में केतिरो ई अरसो लिखंदी रही। हिन शाइरीअ सां गॾोगॾु उन दौर में केतिरियूं ई अलामती कहाणियूं पिणु लिखियूं जेके सिंधी अदब में आम जाइ वाधारियूं थियूं। हूअ 70 वारे ॾहाके में शाइरीअ जे मैदान में ठाहियल रही। संदसि सदारे कलम तां जनम वठंदड़ नज़म जमात वक़्त जे लिहाज़ खां चङी मक़बूलियत हासिल कई। सुरैया वतन दोस्त शाइर आहे। हिनखे पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ सां तमामु घणो लॻाव रहियो आहे। अहिड़े मोहबत जे जज़्बे हेठि हिन जमात नाले नज़म लिखियो हो ऐं उन ई नज़म जो पस मंज़र बि सिंध परस्ती आहे। छाकाणि जो उन वक़्तु हफ़ीज़ पीरज़ादे ऐं इस्माइल वसाइण वारो वाक़ियो पेश आयो हो ऐं उन ई पस मंज़र खे साम्हूं रखी उन जमात उनवान सां नज़म लिखियो हो जेको पूरी सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। जेकर यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खेसि रेस्टिकेट करण जो हुकुमनामो जारी कयो ऐं मथां गिरफ़्तारीअ जा वारंट पिणु निकिता जिन खे शागिर्दनि जे एहतजाज ऐं संदसि वालिदैन जे असर रसूख़ ख़तमु करायो। हिन नज़म जो बाद में अंग्रेज़ीअ में बि तर्जुमो थियो। हीअ उन दौर जी हिकु मुज़ाहिमत हुई जंहिंमें हू पंहिंजी भेण शबनम मोतीअ सां गॾु गॾु हूंदी हुई। उन खां पहिरीं जॾहिं हू गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज लाड़काणे में पढ़ंदी हुई त फर्स्ट ईयर में कॉलेज यूनियन जी इलेक्शन में हिन पंहिंजे नंढी भेण शबनम मोतीअ सां गॾु हिसो वरितो। शबनम मोती जॉइंट सेक्रेटरी ऐं सुरैया नायब संगत चूंडिजी आयूं। कॉलेज जे सालियाने कन्वेंशन में कसम खणण वारी तक़रीब में शबनम रिथ पेश कई त हिन भेरे सिंधीअ में कसम खणायो वञे। जंहिं ते यूनियन में चूंडिजी आयल गैर सिंधी शागिर्द आहिनि ऐं मुतासिब लेक्चरर्स सख़्त मुखालफ़त कई। तंहिंजे रद्द अमल में शबनम मुज़ाहिमत कंदे क्लासनि जो बाइकाट करायो। तंहिं ते मुतासिब प्रिंसिपल खेसि BPR हेठि 3 वरियनि लाइ रेस्टिकेट करे छॾियो। इहा ख़बर जॾहिं अख़बारनि में छपी त शागिर्द तंज़ीमूं मुतहरिक थियूं। शागिर्द अॻवाननि जा अख़बारनि में ज़ुल्म ख़िलाफ़ रोज़ बयान अचणु लॻा। गर्ल्स कॉलेज जे ॿाहिरां शागिर्दनि जा एहतजाज थियणु लॻा। शागिर्द उन रेस्टिकेशन ख़िलाफ़ मचिरियल हुआ। आख़िरकार शबनम जो रेस्टिकेशन ऑर्डर वापसि वरितो वियो ऐं अहिड़ी रीति लाड़काणे गर्ल्स कॉलेज जी तारीख़ में पहिरियों भेरो उन वक़्त जे चूंडियल सिंधी शागिर्द आहिनि सिंधीअ में कसम खयूं। उन दौर में बि केतिरा ई इनकलाबी नज़म लिखी क़ौमी बेदारी कई। ऐं सम्झां थो त सिंध जे औरतुनि जो ऐं ख़ासि तौर ते सिंधी शागिर्दनि जो ही बि अख़्तर बलोच जी तमामु हिकिड़ो वॾो कारनामो हो जंहिंमें हे ॿई भेनरूं काराप थियूं ऐं हुन जेको हिसो सिंधी अदब सिंधी तहज़ीब सिंध जी तारीख़ में हिकिड़ी निराली छाप कोन छॾी। सुरैया जी शाइरी क़ौमी इनकलाबी हूंदी हुई जंहिं करे क़ौमी प्रोग्राम में संदसि शाइरी पेश थींदी रहंदी हुई। हिन मुज़ाहिमती शाइरीअ सां गॾु रोमानवी शाइरी बि कई आहे जेका पिणु मायारी आहे। ऐं संदसि शाइरीअ जूं कुझु सिकूं तव्हांजे अॻियां पेश करियां थो। जेतोणीकि मूंखे हिन वक़्त ताईं संदसि घणी शाइरी मिली न सघी तंहिं करे आऊं जेके बि मूंखे सिकूं जूं मिली सघियूं आहिनि उहे आऊं तव्हां ताईं पहुचायां थो। उते उदासीअ जा उञाण आहिनि ज़मीन जूं हवाऊं बि हैरान आहिनि। उते उदासीअ जा उञाण आहिनि ज़मीन जूं हवाऊं बि हैरान आहिनि। परे ताईं पर्बत परेशान आहिनि। ही चौधारी वीरान वहशत जा पहरा ऐं सहमियल सरो में नज़ारनि जा चेहरा ऐं सहमियल सरो में नज़ारनि जा चेहरा। हिन जी केतिरी शाइरी सुगड़न सथ नई ज़िंदगी हिलाल पाकिस्तान ऐं ॿियनि अख़बारनि रिसालनि में उन वक़्तु छपी पर संदसि शाइरी तोड़े कहाणियूं अञा ताईं किताबी सूरत में अची कोन सघियूं आहिनि। जेकॾहिं संदसि शाइरी तोड़े कहाणियुनि खे गॾु कजे उन्हनि खे सहेड़िजे त शाइरी जो बि अलॻि किताब थी सघे थो त कहाणियुनि जो बि अलॻि किताब थी सघे थो। सुरैया सिंधी शादीअ खां पोइ लिखण खां पासीरी थी वई आहे।
पाण हिन वक़्तु कराचीअ में रिहाइश पज़ीर आहे। मुअज़्ज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में मूं अव्हांजे अॻियां पेश कयो सिंध जे ॿिनि आम लेखकाउनि डॉक्टर तमीना मुफ्ती ऐं सुरैया सिंधी जो ही तफ़सीली तारीख़ी खाको। ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिसर खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ हफ़्ते हिकु भेरो ॿीहर अव्हांजे संग में, अव्हांजे साथ में, अव्हांजे मोहबतनि में किन बि ॿिनि सिंध जे खावड़ी जाखोड़ी लेखकाउनि सां गॾु सिंध सलामत साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन